उबावड़ो टूल पिलाता भरसां चोर पुरोहित जे घर में गिड़ी घर जी छित समेत घर जो सारो सामान ॿोहारे विया। अब्दुल करीम कॉलोनी वासी पुरोहित अब्दुल अज़ीज़ सोलंगी जो चवणु आहे त असां ईद जी राति पंहिंजे ॻोठ ॾांहुं ईद करण वियासीं त असांजे पोयां चोर मुंहिंजे घर में गिड़ी गाडरनि टीरनि ऐं दरवाज़नि समेत ॿियो क़ीमती लॻभॻि 3 लख खां वधीक मालियत जो सामान चोरी करे फरार थी विया। असांजी चोरी थी वई आहे। ॾिसो था तव्हां पाण सारी छतां दरवाज़ा हे उहो सभु पटिजी विया आहिनि। असां ईद राति वियासीं पंहिंजे घर ॻोठ वियासीं ईद करणु, पोइ जॻह छॾे आयासीं। आया आहिनि चोर टोटल जेको आहे न असांजे घर जो सत्या ग़रीब माण्हू आहियूं, छतां बि पटे विया कॾहिं चोरी करी आया आहिनि? साईं ईद राति सर, ईद राति साईं असां पंहिंजे घर वियासीं ईद करणु ॻोठ, ऐं हितां जेको आहे छॾे आयासीं जॻह जॻह पोयूं आहिनि। ईद राति असां सां इहा हालत करे आहिनि। पोइ छतां ॾिसो था, दरवाज़ा ॾिसो था, दरवाज़ा बि पटिया आहिनि, हर चीज़ करे आहिनि। असां बस वारनि खे अपील था कयूं, SSP साहब खे, DSP साहब उबाड़े खे ऐं SH उबाड़े खे असांजो एहतजाजन रोक असां जेको सामान आहिनि रिकॉर्ड करे वापसि करायो वञे। ग़रीब माण्हू आहियूं असां, शरीफ़ माण्हू आहे। तव्हां हिते अवले ॾिसो, कॾहिं बि असां कंहिं सां नाजाइज़ी न कई असीं। असां शरीफ़ माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं, असांखे पंहिंजो सामान वापसि करायो वञे। असांजो इहो ई एहतजाज आहे, असांजो इहो ई अपील आहे। 2.5 लख जो असांजो सामान आहे सर। असांजो सारो जेको आहे सामान खयो वियो आहे। जेका असांजा ओड़े पाड़े आहिनि, तव्हां कंहिंखो बि पुछो, असां कंहिं सां नाजाइज़ी न कई असां, न कई असां ग़रीब माण्हुनि सां इहा असां नाजाइज़ी कई वई आहे। असांजे टोटल ॾिसो था, पाण ॾिसो तव्हां, असांजा टीयर गाडर घटि में घटि ग़रीब माण्हू अॼुकल्ह ॾिसो था गाडर वठण जी कंहिं वटि हैसियत न आहे, ऐं असांजा 4 गाडर ऐं 24 टीयर मुंहिंजा खणी आहिनि सर। टीयर ऐं नलका हे हो दरवाज़ा मुंहिंजा पटिजी, 4 दरवाज़ा पटिजी विया आहिनि सर। हे ग़रीब माण्हू, हे हालत आहे असांजे शरीफ़ माण्हू असां, हे हालत आहे उबारे शहर जी। जेकॾहिं असांजा चोर पकड़िया वञनि ऐं उन खां पोइ असां जेको सामान आहे उहो वापसि करायो वञे। एहतजाज कंदड़नि DSP उबावड़ो, SSP घोटकी, DIG सखर समेत वस वारनि खे अपील कई त असांखे जल्द अज़ जल्द सामान रिकवर कराए ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। नदीम महर, रिपोर्टर क़ौमी हक़ीक़त, उबावड़ो।